मीर साहब हिकु त तव्हांजो तालुक़ु बि इन ई ज़िलनि सां आहे, मतिलबु उन्हनि इलाइक़नि सां आहे जिते राति जो सफ़रु नथो करे सघिजे हिन बिल्कुलु। वक़्तु। त छा सूरत हाल आहे ओवरऑल इन्हनि टिनि चइनि ज़िलनि जी? ऐं तव्हां हुते हाणे तव्हांजा साईं वोटर्स बि मां हुते, तव्हांजा तक बि हुते, तव्हांजो स्टेक बि मुंहिंजो हुते? ॻोठ बि उते आहे, मुंहिंजो तक बि उहो ई आहे। हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त मुंहिंजो डिस्ट्रिक्ट कशमोर जो तंगवानी तालुको ऐं कुझु हौसपुर जा हिसा ऐं हेॾां शिकारपुर जो खानपुर तालुको, रुस्तम ऐं सुल्तानकोट, इहो मुंहिंजो तक आहे। त ॿई ज़िला जेके हिन वक़्तु बदमनी जे वर चढ़ियल आहिनि बुरी तरह, इहे ई ॿई ज़िला आहिनि। ऐं होॾां वरी दरिया जे पार घोटकी डिस्ट्रिक्ट आहे जिथे बुरो हाल आहे बदमनी जो। त असां हिन वक़्तु कल्ह बि मां मोटियो आहे, ॻोठु हुयुसि, ऐं हिते अहिड़ी बदमनी मतिलबु वधी वई आहे उरूज ते, जो हाणे उते आम माण्हू ॾींहं जो बि सफ़रु नथो करे सघे। ऐं रोज़ु उते किडनैपिंग थिए थी, गाॾियूं फुरिजनि थियूं, मोटर साइकिलूं फुरिजनि थियूं, माण्हुनि खे फ़ोनियूं अचनि थियूं भते जूं, त असांखे हेतिरो भतो पुॼायो, हे कयो। हाणे इहो असां फ्लोर ऑफ द हाउस क़ौमी असेंबली में मां तक़रीरूं कयूं, असांजो MNA आहे गॾु मूंसां शहरियार महर, उन ते काफ़ी आवाज़ु उथारियो। मुंहिंजी ऐं शहरियार महर जी हिते वज़ीर आला साहब सां मुलाक़ात थी CM हाउस में। पोइ उते होम मिनिस्टर साहब खे घुरायो वियो, IG सिंध खे घुरायो वियो, ऐं असांखे उन्हनि एश्योरेंस ॾिनी त इंशाअल्लाह असां तव्हांखे रिज़ल्ट ॾींदासीं। पुलिस लाइ ॿुधायूं त प्रोक्योरमेंट करणी हुई असांखे, बख़्तरबंद गाॾियूं, असांखे पंहिंजे जवाननि जे लाइ बुलेट प्रूफ जैकेट्स, उन जे लाइ एम्यूनेशन, असलो, वेपन्स, इहे सभु प्रोक्योर करे छॾिया अथनि। हीउ जेको केयरटेकर सेटअप में असां वटि राजा रिफ़त हुयो पंहिंजो IG, उन वक़्तु उहो असांखे उन ब्रीफिंग ॾिनी सेटअप ठहण खां पोइ चीफ मिनिस्टर हाउस में। त उन ई इहा ॻाल्हि असांखे कंफर्म कई त असां हर शइ परचेज़ कई आहे, हाणे असां डिलीवरी कंदासीं। उनखां पोइ तव्हां ॾिठो गुलाम नबी मेमन साहब IG साहब लॻा, ऐं उन्हनि सां बि राब्तो रहियो असांजो। ऐं ज़ियाल अंजार साहब होम मिनिस्टर आहे, अमन अमान जी हाणे सॼी ज़िम्मेवारी उनजे कंधनि ते आहे। त उन सां बि मुंहिंजूं कंटिन्यूअसली राब्तो बि रहंदो आहे, मां उन्हनि खे मैसेजिस बि करे अपडेट बि कंदो आहियां, डेली जी सूरत हाल, डेली वारदातूं थियनि थियूं, ऐं डेली मां उन्हनि खे अपडेट कंदो आहियां। त इन में ज़िलो वॾो आहे, कशमोर बि ऐं शिकारपुर बि। हुननि जा जेके जवान आहिनि ड्यूटियुनि ते, कुझु कोर्टुनि जे जजनि साहिब जी ड्यूटियुनि में आहिनि, कुझु VIP ड्यूटियुनि में आहिनि, कुझु पंहिंजे ॿियनि कमनि कारनि सां आहिनि, उहो घटि आहे, कुझु वीज़ाउनि ते आहिनि, उहो घटि आहे, एसेट आहे। वञी नफ़री किथे वञी 900 बचे थी, किथे 1200 बचे थी। त हाणे उन सॼी नफ़री ते पूरो ज़िलो थो हले, शिकारपुर बि ऐं ईअं कशमोर में बि इहा हालत आहे। हिकु त असांजूं सैंक्शन पोस्ट जेके आहिनि उहे पूरी तरह फिल थियनि, नफ़री असांजी पूरी हुजे। ॿियो हिते स्पेशल टीम्स ठाहिणियूं पवंदियूं। हिकिड़े SP जी जाइ न आहे, हिकिड़ो SP पूरे ज़िले जा कार वहिंवार ॾिसे या वरी कचे में वञी ऑपरेशन करे। त हिते कचे में मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे त कचे जी ऑपरेशन लाइ प्रॉपर हिकिड़ो DIG डिप्यूट थिए, प्रॉपर SP हिकिड़ो डिप्यूट थिए, जेको उहो मुख़्तस ई इन कम लाइ कचे ऑपरेशन जो। हा, उनखे असिस्टेंस खपे, SP शिकारपुर खां वठे, SP जैकबाद खां वठे, SP घोटकी खां वठे, हू हुजे ई इन कम लाइ, त हुनजो कमु इहो हुजे त हू SP फॉर कचा ऑपरेशन्स डिप्यूट थिए। अॻे ईअं थींदो हो जो अगरि अहिड़ी का सूरत हाल हूंदी, नवाज़ शरीफ़ जे दौर में तव्हां ॾिठो ऑपरेशन थियो सिंध में, वाइप आउट करायो वियो। उनखां पोइ बेनज़ीर साहिबा, इहो असांजो जनरल नसीरुल्लाह बाबर हुयो, उनखे वफ़ाक़ मां डिप्यूट कयईं। हू आयो हिते सिंध में अची वेही रहियो इन्हनि ज़िलनि में जिते बदमनी हुई, ऐं हुन वेही करे वाइप आउट करायो। त हिकिड़ो फेडरल मिनिस्टर अगरि इंटीरियर जो अची वेही सघे थो सिंध में, ऐं अची करे ऑपरेट करे ऐं मामला सिधा करे सघे थो,